इतने ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। पखो भरिसां 7 वरनि जी मासूम ॿाड़ी रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वई आहे। तियोणा मोहल्ले जे रहवासी 7 सालनि जी महकदी अब्दुल करीम तियोणो रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थी पई। वारस ॿाड़ी खे लाड़काने अस्पताल खणाया विया, जितां खेसि ॻणती जोगी हालत में कराची अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई आहे। ख़बर शामिल कयूं पिया। पखो में 7 वरनि जी मासूम ॿाड़ी रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि फौत थी वई आहे। तियोणा महले जी रहवासी 7 सालनि जी महकदी अब्दुल करीम तियोणो रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थी पई। वारस ॿाड़ी खे लाड़काने अस्पताल खणाया विया, जितां खेसि ॻणती जोगी हालत में कराची अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मनि जा सूर न सहंदे जिते नंढड़ी फौत थी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पखो में 7 वरनि जी मासूम ॿाड़ी रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वई आहे। तियोणा महले जी रहवासी 7 सालनि जी महकदी अब्दुल करीम तियोणो रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थी पई। वारस ॿाड़ी खे लाड़काने अस्पताल खणाया विया, जितां खेसि ॻणती जोगी हालत में कराची अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। पखो भरिसां 7 वरनि जी मासूम ॿाड़ी रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वई आहे। तियोणा महले जी रहवासी 7 सालनि जी महकदी अब्दुल करीम तियोणो रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थी पई। वारस ॿाड़ी खे लाड़काने अस्पताल खणाया विया, जितां खेसि ॻणती जोगी हालत में कराची अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु भेरो ॿीहर आगाह कयूं पिया। पखो में 7 वरनि जी मासूम ॿाड़ी रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी फौत थी वई आहे। तियोणा मोहल्ले जी रहवासी 7 सालनि जी महकदी अब्दुल करीम तियोणो रांदि खेॾंदे बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थी पई। वारस ॿाड़ी खे लाड़काने अस्पताल खणाया विया, जितां खेसि ॻणती जोगी हालत में कराची अस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई।